अमेरिका में थियल हिक तहक़ीक़ में औरतुनि जी डिघी ॼमार जो बुनियादी सबब साम्हूं अची वियो आहे। अमेरिका में 50 खां 79 वरहनि जी उमिरि जे 1,60,000 औरतुनि जी ज़िंदगियुनि जो जाइज़ो वरितो वियो ऐं इहा तहक़ीक़ 26 वरहनि ताईं जारी रही। हिन तहक़ीक़ में शामिल औरतुनि डिघी ज़िंदगी गुज़ारण लाइ हाकारी सोच रखण ते ज़ोर ॾिनो। इन ई बुनियाद ते ॿीहर मुहक़क़नि तहक़ीक़ में शामिल औरतुनि खे संदन हाकारी सोचण जी सलाहियत जे हिसाब सां ॿिनि हिसनि में विरहायो। हिकु ग्रुप उन्हनि औरतुनि जो हो जेके घणो करे हाकारी सोच रखंदियूं हुयूं ऐं ॿिए ग्रुप में उन्हनि औरतुनि खे शामिल कयो वियो जेके मायूसी जो शिकार हुयूं। माहिरनि 2019 में कयल हिन मुताले मां इहो नतीजो कढियो त सभ खां वधीक हाकारी सोच रखंदड़ औरतूं गैर मामूली तौर ते डिघी ॼमार माणनि थियूं। हैरत जोगी ॻाल्हि इहा आहे त हिन तहक़ीक़ जा नतीजा कंहिं बि तालीमी पस मंज़र, मुआशी हैसियत, नस्ल, ज़हनी सिहत ऐं सिहत जी हालतुनि बावजूदि अॼु बि दुरुस्त आहिनि। आमतौर ते जेके माण्हू हाकारी सोच रखनि था उहे ज़हनी दबाव ते असराइती तरीक़े सां ज़ाब्तो आणण जी सलाहियत रखनि था। हिन ॾस में ज़हनी दबाव जे सिहत ते पवंदड़ असरनि खे घटाए सघिजे थो। इन सां जिस्म में मौजूदु स्ट्रेस हार्मोन ते कंट्रोल रहंदो आहे। स्ट्रेस हार्मोन दिलि जी धड़कन ऐं ब्लड प्रेशर वधाइण जो सबबु बणिजंदो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk